सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम ऐं सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान आहे ईमान नूर। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अॼु बसि असां गॾु आहियो ऐं माशाअल्लाह अॼु ॿियो रोज़ो आहे ऐं इंशाअल्लाह असां रमज़ान मुबारक जा सभु रोज़ा जेके आहे असांजी नियत आहे सभु रखणा आहिनि। जज़्बो जेको आहे उन जज़्बे ते रखंदासीं ऐं पहिरियों जेको इहो इशरो आहे उहो रहमतुनि जो आहे, ॿियो इशरो मग़फ़िरतुनि जो आहे, टियों इशरो जहनुम जी बाहि खां छुटकारे जो आहे, निजात जो आहे। ऐं रमज़ान मुबारक जे हवाले सां अलाह पाक इरशाद फरमायो, जेकॾहिं मूंखे जहनुम में ई सभिनी खे विझणो हुजे आहे तव्हां रमज़ान जो महीनो तख़लीक़ ई न कयां, रमज़ान जो महीनो तव्हांखे न ॾियां। सुभान अल्लाह। सो अॼु रमज़ान जो ॿियो रोज़ो आहे। अॼोके ॾींहं ते बि भरपूर सुहिणे नमूने सां प्रोग्राम जी तरतीब खे असां सजायो आहे ऐं अॼु असांजे प्रोग्राम में जेके मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां तव्हांजो तारुफ़ बि कराईंदासीं ऐं उन्हनि खां कुझु सिखण जी कोशिशि बि कंदासीं ऐं उन्हनि खां को इल्मु बि पढ़ाईंदासीं। घणे भाङे ईअं थिए थो त असांजा दोस्त, असांजूं वधियूं भेनरूं असां खां सवाल कंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ ज़हननि में सवाल ईंदा आहिनि त रमज़ान मुबारक में कहिड़ियूं शयूं करणु घुरिजनि, कहिड़ियूं शयूं न करणु घुरिजनि, कहिड़ियुनि शयुनि खां परहेज़ कजे ऐं परहेज़गारी छा आहे। रोज़े में जेकॾहिं को मरीज़ आहे त उनखे मरीज़ जेकॾहिं को रोज़ो रखणु चाहे थो त उनजे लाइ छा हुजणु घुरिजे, मुसाफ़िरी में छा हूंदो आहे। इन समूरनि सवालनि जा जवाब या तव्हांजे ज़हन में जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि तव्हां पुछा करे सघो था, असांखे टेलीफ़ोन करे सघो था रोज़। जीअं अॼु बि आउं सभ खां पहिरियां मोज़िज़ महिमान जो तारुफ़ कराईंदुसि तव्हां सां ऐं उनखां पोइ वरी प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त अॼोको प्रोग्राम तव्हांजी साथ उन समातुनि ताईं पहुचाइण में असां सां केरु केरु तावन में आहे। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत आउं तव्हां सां मिलाइण वारो आहियां, पाण TV चैनल्स ते ख़ासि तौर ते सिंधी मीडिया ते सभिनी चैनल्स ते तव्हां उनखे ॾिठो पिया आहे ऐं मुख़्तलिफ़ दीनी प्रोग्राम पाण कंदा रहिया आहिनि रमज़ान मुबारक जे महीने में बि। अॼु असांजे स्टूडियोज़ में असांजो महिमान आहे डॉक्टर रहमतुल्लाह अहसन साहिबु, उनखे भलीकार चऊं था। रहमत साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियां त तव्हांखे रमज़ान जा हीअ रोज़ा बि मुबारक हुजनि, भलारो महीनो मुबारक हुजे तव्हांखे। जज़ाकल्लाह। वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं उन सां गॾो गॾु ॿियो बि जेको महिमान आहे उहो बि इल्म सां तमामु घणो उनजो लगाव आहे ऐं ख़ासि तौर ते दीनी जेकी मामला आहिनि उन्हनि ते तमामु घणी गिरफ़्त रखे थो। अलामा अब्दुल ख़ालिक़ क़ादरी साहिबु, उनखे बि भलीकार चऊं था। क़ादरी साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्लाह पाक जो करम आहे। तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, अलाह साईं जो करम, वॾी महिरबानी तव्हांजी बि। ऐं नातिया कलाम बि असां ॿुधंदा आहियूं ईमान, कल्ह बि तमामु घणा नातिया कलाम ऐं हमद बारी ताला पाण ॿुधासीं, रूह खे राहत ॾिनीसीं, दिलियूं मुनवर कयूंसीं। अॼु बि ईअं उन ई सूरत-हाल सां, उन ई तरतीब सां, उन ई अंदाज़ सां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। नातिया कलाम ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु आहे अॼु शकीला परवीन, उनखे भलीकार चऊं था। शकीला, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? ठीक हैं? आप तो हमारे प्रोग्राम का हिस्सा होती हैं हमेशा, जब भी रमज़ान का महीना आता है आप भी जी बिल्कुल आ जाती है हमारे प्रोग्राम में। माशाल्लाह आज भी हमारे साथ हैं, बहुत शुक्रिया। ऐं उन सां गॾो गॾु असांजो टियों जेको मेज़बान आहे उनजो तारुफ़ बि असां करायूं। असां सां गॾु हूंदो रमज़ान मुबारक जो ही पूरो महीनो असां सां गॾु साथ निभाईंदो ऐं उनखे तमामु घणा कम हूंदा आहिनि। हिकिड़ो प्रोग्राम करे वरी जल्दीअ में असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो आहे। असां सां गॾु अॼु बि रद पचा जे हवाले सां का नई शइ असांखे ॿुधाईंदो। शेख फैसल असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कैसे मिजाज? ठीक है आप? अल्लाह जो शुक्र, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। अॼु लाइ छा पचाईंदो? अॼु ठाहींदासीं दही फुल्कियूं। वाह वाह वाह, दही फुल्कियुनि में बि तेल पवंदो न? न, तेल न पवंदो। अगरि फुल्कियूं फ्राई कंदो त तेल पवंदो। सही सही सही। असां फ्राई थियल हिन सां वटि सही सही। जेकॾहिं फुल्कियूं फ्राई कयो त पोइ तेल पवंदो ऐं जेकॾहिं तेल तव्हांखे विझणो आहे का बनस्पति या कुकिंग ऑयल विझणो आहे त मीज़ान कुकिंग ऑयल जहिड़ो मार्केट में ॿियो कोई हिन वक़्तु नथो सुझे। मीज़ान ऑयल 100 हिकिड़ो पाकिस्तानी ब्रांड आहे। तव्हां साईं फैसल साहिबु पंहिंजो कमु शुरू कयो, असां वरी मीज़ान जे बारे में थोरो नाज़रीन खे ॿुधायूं। ऐं उनजी मुकमल रेंज जेका आहे मीज़ान जी उहा आहे किनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं बनस्पति हिननि सां गॾु। ऐं तमामु घणा ॾिसो था, कल्ह बि ईमान तव्हांखे ॾेखारियासीं त मीज़ान बनस्पति साम्हूं पियो आहे, जेको दॿो तव्हां ॾिसो था। बनस्पति तव्हां छा में रद पचाव कंदा आहियो? कुकिंग ऑयल इस्तेमालु कंदा आहियो या गिहु इस्तेमालु कंदा आहियो? असां कुकिंग ऑयल घणे भाङे इस्तेमालु थिए थो। मीज़ान बनस्पति बि आहे, किनोला ऑयल बि आहे। मीज़ान असां गॾो गॾु मीज़ान जी कोल्ड ड्रिंक मार्केट मौजूदु आहे ऐं उनजो नालो आहे कोला नेक्स्ट। मीज़ान अल्ट्रा रिच जे नाले सां उनजी पती बि अची वई आहे। ऐं मीज़ान जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त मीज़ान कुकिंग ऑयल मुकमल रेंज टोकोफ्रोल सां मुतारिफ़ करायो वियो आहे ऐं इंसानी जिस्म में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण जे लाइ इंसानी जिस्म जो जेको इम्यून सिस्टम आहे उनखे बहितर करे थो ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रखे थो। मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे
घणे भाङे असांखे तमामु घणा जेकी बि मार्केट में तेल मुयसरु मिलनि था त असां वरी परेशान थींदा आहियूं त अलाए सर्टिफिकेट हिनखे मिलियल आहे या न। त मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटीअ खां ऐं ISO खां पिणु। इहा हिकिड़ी दिलि तव्हांखे थी त मीज़ान ऑयल तव्हांजे लाइ बहितरीनु आहे। मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियत रखे थो ऐं तव्हांजी फैमिली जे लाइ तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। मीज़ान बनस्पति में शामिल कुदरती जुज़ा ख़ासि तौर ते विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि ऐं उन में शामिल विटामिन A ऐं D जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत बणाईंदो आहे। ऐं मीज़ान बनस्पति नेचुरल हिकिड़ो ज़बरदस्त फार्मूलो आहे। उन में शामिल विटामिन्स जेके आहिनि उहे तव्हां ऐं असांजी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। मीज़ान बनस्पति ISO खां सर्टिफाइड आहे। मीज़ान बनस्पति इस्तेमालु कयो ऐं पंहिंजे रत बचाव में जेकॾहिं मीज़ान जो तव्हां शुमारु कयो था त पोइ हर चीज़ मीज़ान में अच्छी लॻती है ॾाढी सुठी लॻंदी। हर चीज़ मीज़ान में अच्छी लॻती है। मीज़ान खां पोइ वरी तव्हांखे ॿी बि ॻाल्हि ॿुधायां त अॼु असां तावन में करशी जामेश्री वारा बि आहिनि ऐं जॾहिं बि इफ़्तार थींदो आहे ख़ासि तौर ते इफ़्तार ते जॾहिं ॿियूं समूरियूं शयूं असांजे साम्हूं हूंदियूं आहिनि त पोइ उन में करशी जामेश्री जो पंहिंजो किरदारु हूंदो आहे ऐं रमज़ान जी रौनक वधी वेंदी आहे। जामेश्री में वरी सची सुठी ॻाल्हि जेका तव्हांखे ॿुधायां त जामेश्री ठाहिण वारी जेका कंपनी आहे करशीअ जी उन्हनि जो इहो चवणु आहे त असां हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि न मिलाईंदा आहियूं। माना हीउ ज़बरदस्त शरबत आहे जेकॾहिं तव्हां पीतो आहे बल्कि सभिनी पीतो आहे। मां नथो सम्झां त को पाकिस्तान जो माण्हू हुजे रहियल पाकिस्तान जो हर छहों माण्हू जामेश्री खे पसंदि करे थो ऐं जामेश्री न सिर्फ़ु शरबत ठाहे तव्हां पी सघो था पर ॿार कॾहिं कॾहिं ज़िद कंदा आहिनि त असां ईअं खीर न पीअंदासीं हुन में का मिठाण ज़रूरी आहे। पोइ असांजूं अमड़ियूं ईअं कंदियूं आहिनि त या त हुन में खंडु विझी छॾियूं हूंदियूं आहिनि मिलाए करे या वरी पोइ जामेश्री जो इस्तेमालु घणे भाङे थींदो आहे या का आइस्क्रीम पाण ठाहींदा आहियूं त उन जे मथां बि जामेश्री ॻोठनि में इहे वरी संग वारा ईंदा आहिनि जेके बर्फ़ जी संग ॾींदा आहिनि। हा पोइ जामेश्री उते बि इस्तेमालु थी सघे थो। जामेश्री ॾाढो ज़बरदस्त आहे। करशी जामेश्री तव्हां ज़रूरु पंहिंजे घर में आणे छॾियो रौनक रमज़ान जी वधायो। सो रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो उन जूं बरकतूं ऐं फज़ीलतूं वधीक असां ॿुधंदासीं। असां सां गॾु जेके मोज़िज़ महिमान आहिनि डॉक्टर रहमतुल्लाह अहसन साहिब खां ॻाल्हि ॿोली शुरूआति कयूं था। साईं रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो इन जी जेका अहमियत आहे इन जी जेका फज़ीलत आहे इन जी बरकत आहे इन ते थोरी रोशनी विझो त पोइ अॻिते वधूं। अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात खे तख़लीक़ कयो ऐं तख़लीक़ जो जेको अल्लाह तबारक व तआला सबबु ॿुधायो आहे मुख़्तलिफ़ अज़हान मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ज़हननि जे अंदरि मुख़्तलिफ़ सबबु ज़हन में ईंदो आहे त मुमकिन आहे अल्लाह ताला जी काइनात फ़िला मक़सदु फ़िला शइ जे लाइ पैदा कई हुजे पर जेको ख़ालिक़ जेको मालिक आहे उहो पाण ई उन तख़लीक़ जो सबबु ॿुधाए थो क़ुरान मजीद जे अंदरि सूरह ज़ारियात में। अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून यानी मां जिन्हनि ऐं इंसाननि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी इबादत पंहिंजी बंदगी ऐं पंहिंजी परस्तिश लाइ तख़लीक़ कयो आहे पैदा कयो आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे पैदा करण लाइ उन्हनि खे आज़ादु न छॾियो त जीअं वणे तव्हांखे मुंहिंजी इबादत बंदगी परस्तिश कयो न। इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त बंदो इंसान इबादत करण में रब खे राज़ी करण में आज़ादु न आहे। अल्लाह तबारक व तआला पोइ छा कयो अल्लाह तबारक व तआला इंसाननि जे हिदायत रहनुमाईअ जे लाइ इंसाननि मां ई रसूल ऐं पैगम्बर मोकिलिया। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताईं जेके पैगम्बर जेके रसूल आया उन्हनि जो मक़सदु उन्हनि जो कमु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो हो त इंसाननि खे अल्लाह जो रस्तो ॿुधायो वञे ऐं इंसाननि खे अल्लाह जी इबादत जो तरीक़ो सेखारियो वञे। उनजे करे क़ुरान मजीद जे अंदरि अक्सर अंबिया किराम जी जेका दावत आहे उहा अहिड़े तरीक़े सां बयानु कई वई वञे थी त या क़ौमि इब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैर यानी ए मुंहिंजी क़ौम वारो तव्हांजो माबूद तव्हांजो ख़ालिक़ जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे। पोइ जेके बि इबादतूं असांखे इस्लाम जे अंदरि नज़र अचनि थियूं हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जी हिकिड़ी रिवायत बि आहे उन जे अंदरि आहिनि त बुनियल इस्लाम अला ख़म्सिन इस्लाम जो बुनियादु 5 शयुनि ते आहे। सभ खां पहिरीं शइ शहादत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे जेका शइ ॿुधाई त अल्लाह तबारक व तआला जे वहदानियत जो इक़रार उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रिसालत जो इक़रार रिसालत जे इक़रार सां गॾोगॾु इन ॻाल्हि जो बि इक़रार त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जा आख़िरी रसूल ऐं पैगम्बर आहिनि। उन खां पोइ इबादत आहे निमाज़ रोज़ो ज़कात हज जेके बि इबादतूं अल्लाह तबारक व तआला इंसाननि जे मथां फ़र्ज़ करार ॾिनियूं आहिनि उन्हनि जो अजुर उन्हनि जो सवाबु कंहिं न कंहिं हद ते अल्लाह तबारक व तआला बयानु करे छॾियो आहे। पर इबादत रोज़ो उहा इबादत आहे जंहिंजो अजुर ऐं सवाबु अल्लाह तबारक व तआला
न क़ुरान में बयानु फ़रमायो आहे न अहादीस जे अंदरि बयानु फ़रमायो आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस क़ुदसी उन हदीस खे चइबो आहे जंहिंजा अल्फाज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा हुजनि ऐं ॻाल्हि फ़िक्र उन्हनि जो इरशाद हुजे, फरमान अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां हुजे, उनखे हदीस क़ुदसी चइबो आहे। इन हदीस क़ुदसी जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो अस्सौमु ली सही सही व अना उजीज़ी बिही, सही सही यानी अल्लाह ताला फरमाए थो त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, मां इन जो अजर ऐं सवाब आहियां। सही मूं त जेके बि असां इबादतूं कंदा आहियूं, निमाज़ हुजे, ज़कात हुजे, हज हुजे, सदका ख़ैरात, जेके बि इबादत हूंदा आहिनि उहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात लाइ ई हूंदा आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला रोज़े खे पंहिंजे लाइ छाजे करे करार ॾिनो आहे त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, उहे इन जे करे त ॿियनि इबादतुनि जे अंदरि रियाव थी सघे थो, ॾेखाव अची सघे थो, ॿिया मसाइल पैदा थी सघनि था, उनजे करे रोज़े जे अंदरि न रियाव हूंदो आहे न ॾेखाव हूंदो आहे। घर जे अंदरि हर शइ मुयसर हूंदी आहे, पर इंसानु अल्लाह खां डिॼंदो आहे, अल्लाह जो डपु उनजे दिलि दिमाग़ जे अंदरि हूंदो आहे, उनजे करे बुख उञ हुजण जे बावजूदि बि का शइ नाहे खाईंदो, इन जे करे अल्लाह ताला फरमाए थो अस्सौमु ली व अना उजीज़ी बिही, यानी रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, इन जो अजर इन जो सवाब मां ई आहियां। उनखे आसान अल्फाज़नि में हीअं चइजे जंहिंजो रब तंहिंजो सभु। सही सही कादरी साहिब असां सां गॾु कादरी साहिब जीअं साईं फरमायो पियो रोज़े जी फज़ीलत जे हवाले सां, हर इबादत जी पंहिंजी पंहिंजी फज़ीलत आहे, रोज़े जी ख़ासि फज़ीलत तव्हां बयानु कयो, रोज़ा फ़र्ज़ु छो थिया इहो बि ॿुधायो असांखे। नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिहिल करीम, अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू पंहिंजी क़ुदरत कामिला सां इन काइनात खे पैदा फ़रमायो ऐं इन काइनात जे अंदरि मुख़्तलिफ़ मख़लूक़ात पैदा फ़रमाए, उन्हनि खां पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन इंसाननि जी ऐं जिन्ननि जी हिदायत जे लाइ लॻभॻि 1,24,000 अंबिया किराम अलैहिमुस्सलाम खे मबूस फ़रमायो ऐं सभिनी खां आख़िर में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे आख़िरी नबी ऐं तमामु नबियनि जो इमाम बनाए करे मोकिलियो ऐं उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे सदक़े में रब काइनात जिते असां ते वॾा अहसान फ़रमाया, वॾो अहसान इहो आहे जो असांखे उन महबूब जी उम्मत में पैदा फ़रमाई ऐं उन महबूब जी उम्मत में पैदा फ़रमाए करे मौला काइनात सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम इरशाद था फ़रमाइनि त जेकॾहिं रब काइनात जल्ल जलालहू खे हिन उम्मत खे अज़ाब ॾियणु मक़सूद हुजे हा त हिन उम्मत खे कॾहिं बि रमज़ानुल मुबारक ऐं सूरतुल इख़लास यानी क़ुल हुवल्लाह शरीफ़ पूरी सूरत अता न फ़रमाए। हाणे जेसीं ताईं ताल्लुक़ आहे इबादत जी फ़र्ज़ियत जे सबब जो, त हर इबादत जी फ़र्ज़ियत जो को न को सबब को वजह को कारण हूंदो आहे। रमज़ान मुबारक जो जेको रोज़ो आहे इन जी फ़र्ज़ियत जो सबब रब काइनात जल्ल जलालहू पाण क़ुरान पाक में इरशाद फ़रमायो कंहिं सां मुख़ातिब थी करे, अहले ईमान सां, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ए उहे माण्हू जन ईमान आंदो, कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, ए ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया जीअं तव्हां खां अॻिन उम्मतुनि ते फ़र्ज़ कया विया हा, इहो इन जे करे जो तव्हीं परहेज़गार थियो। रब काइनात इरशाद फ़रमाए तो रोज़े जी फ़र्ज़ियत जो सबब जेको आहे तव्हांखे परहेज़गार बनाइणो आहे, तव्हां परहेज़गार थी वेंदो, तव्हां नेकोकार थी वेंदो रोज़े जी बरकत सां। रोज़ा रखंदो, नफ्स ते पाबंदी थींदी, उन खां पोइ अल्लाह तबारक तआला फ़रमाए तव्हांखे परहेज़गारी नसीब थींदी। परहेज़गारी जेकी आहे उहा रोज़े जी फ़र्ज़ियत जो सबब आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिते नंढड़ी हिकिड़ी साही वठूं था, मोटी अचूं था ईमान, त उन खां पोइ ॻाल्हि ॿोलियो सिलसिलो अॻिते वधायूं था। शेफ फिसल मीज़ान जे किचन में मौजूदु आहे, थोरी देरि खां पोइ वरी दाई वड़ा बि खाईंदासीं इफ़्तार महिल। सो वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो, ऐं इन बाबरकत महीने में जेकॾहिं मिठे मीर मदनी जी तारीफ़ ॿुधंदा आहियूं त अञा वधीक रूह खे राहत मिलंदी आहे। पर तारीफ़ ॿुधण खां पहिरियां वरी हिकिड़ी ॿी तारीफ़ बि करणी आहे, उहा इहा आहे त मीज़ान कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त आहे। मीज़ान कुकिंग ऑयल में रद पचाव जा जेकी बि तव्हां ज़ाइका वठणु चाहियो था, उन में मीज़ान कुकिंग ऑयल जो पंहिंजो किरदारु रहे थो। ऐं मीज़ान कुकिंग ऑयल बनस्पति बि आहे ऐं किनोला ऑयल बि आहे, ऐं मीज़ान अल्ट्रा रिच जे नाले सां हुनजी पती बि अची वई आहे। ऐं गॾोगॾु रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने कोला नेक्स्ट उनजो अची वियो आहे, कोल्ड ड्रिंक बि उनजी अची वई आहे। ऐं गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं त जेकॾहिं एनर्जी ड्रिंक तव्हां पीअणु चाहियो था त पोइ करशी जो जामे श्री बि मार्केट में मौजूदु आहे। ऐं करशी जामे श्री रमज़ान मुबारक में दस्तरख़्वान जी ज़ीनत में वाधारो कंदो आहे, रौनक रमज़ान आहे।
सो हाणे हिन वक़्तु हमदे बारी ताला ॿुधण जी सआदत माणींदासीं. जी बिल्कुल. जी शकीला ॿुधायो. तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल. ज़र्रे को आफ़ताब बनाना तेरा कमाल, ज़र्रे को आफ़ताब बनाना तेरा कमाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल. हम दो सना तेरी तेरे महबूब की करूं, हम दो सना तेरी तेरे महबूब की करूं, तौफीक कर अता मुझे जब तक जीऊं मरूं, तौफीक कर अता मुझे जब तक जीऊं मरूं. तेरे ही ज़िक्र पाक में, तेरे ही ज़िक्र पाक में गुज़रे ये माह साल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल. तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल. आमादा यूं तो मुझको गिराने पे था जहां, आमादा यूं तो मुझको गिराने पे था जहां, लेकिन तेरी निगाह करम से मेहरबान, लेकिन तेरी निगाह करम से ए मेहरबान. नाकाम हो गई है, नाकाम हो गई है मेरे दुश्मनों की चाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल. तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल, ऐ रब्बि ज़ुल जलाल. सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह. सभु तारीफ़ूं उन रब करीम जूं जंहिं ही जहान जोड़ियो. ऐं अॼु असां सां गॾु मोज़िज़ महिमान जेकी गॾु आहिनि उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो अॻिते वधायूं था ऐं मालूमाती ॼाण फ़राहम कयूं था, तव्हां ताईं पहुचायूं पिया. अलामा अब्दुल ख़ालिक़ क़ादरी साहिबु सवेर तव्हां जीअं ज़िक्र कयो त रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ु कया विया, रब करीम जे इरशाद जी ॻाल्हि हुई त जीअं तव्हां परहेज़गार थियो. परहेज़गारी छा आहे, आसान लफ़्ज़नि में ॿुधायो, वॾी महिरबानी. परहेज़गारी आसान लफ़्ज़नि में ही आहे त अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू इन काइनात खे उन ठाहियो. सही. इन काइनात खे ठाहिण खां पोइ जेका वारंटी इंसान जी ॾींदो, उसूल ॾींदो, रब ॾींदो. तव्हां दुनिया में को बि मोबाइल वठो, का बि शइ वठो, उनजी वारंटियुनि जी कंपनी खां सवाइ कंहिं ॿिए जी वैलिड न आहे हूंदी. ईअं ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू कुझु क़वानीन ॾिना आहिनि जन जी पाबंदी करे हर उन कम खां बचण जंहिंमें रब काइनात जल्ल जलालहू नाराज़ थिए थो. इहा आहे परहेज़गारी. जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू खे आसान करे क़ुरान पाक में इरशाद फरमायो त रब काइनात जल्ल जलालहू असांखे क़ुरान पाक में जेके अहकामात इरशाद फरमाया उन्हनि में अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेकॾहिं तव्हां मां कोई अल्लाह जी बारगाह में बीहण खां ॾिनो ऐं पंहिंजे नफ़्स खे वनहन नफ़्सा अनिल हवा,
ऐं पंहिंजे नफ़्स खे ख़्वाहिश खां झले थो त फ़ाइनल जन्नत यलमा वारा बि काइनात फरमाए थो त मां उनजे लाइ जन्नत अता फरमाईंदुमि। नफ़्स जी ख़्वाहिश खां रोकणु, सही सही जॾहिं इंसान पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश, सही अल्लाह तबारक व तआला कुझु चाहे थो, नफ़्स कुझु चाहे थो, जॾहिं नफ़्स जी ख़्वाहिश खे इंसान रोके थो ऐं अल्लाह जी रिज़ा वारे कमनि जी तरफ़ वञे थो, इहा ई परहेज़गारी आहे। सही। जे नफ़्स जी ख़्वाहिश जी पैरवी कंदो त पोइ गुमराही जी तरफ़ वेंदो, सही, सही। जे अल्लाह तबारक व तआला जी फरमाबरदारी तरफ़ वेंदो त परहेज़गारी आहे। सही सही। डॉक्टर साहब असां जॾहिं प्रोग्राम कयो पिए त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे आफ़िर बि तमामु घणा न्यापा ऐं सनी या पोशी वेंदा आहिनि। हिकु अदीअ सवालु कयो आहे ऐं ॾाढो काराइतो सुवालु आहे। सुवालु इहो आहे त छा रोज़ेदार अंबड़े माउ पंहिंजी ॿार खे खीरु पीआरे सघे थी रोज़े जी सूरत में? जेकॾहिं शरीयत एतबार खां असुलु शइ इहा आहे त जेकॾहिं ॿारु नंढो आहे ऐं जेकॾहिं डॉक्टर उनखे मना था फ़रमाइनि त तव्हां जेकॾहिं थञ ॿार खे पीआरींदो त तव्हांजी सिहत ते तव्हांजी हुन ते फ़र्क़ु पवंदो, असरु पवंदो, त उन सूरत में शरीयत औरत खे इजाज़त ॾिनी आहे रोज़ो न रखे। जेकॾहिं तिबी तौर ते या डॉक्टर कंहिं बि सूरत में मना न आहे ऐं औरत खे बि माना थञ पीआरण में का तकलीफ़ जेका महसूसु नथी थिए त उन सूरत में इस्लाम उनखे ॿई रस्ता ॾिना आहिनि, चाहे त रोज़ो छॾे चाहे त उहो रोज़ो रखे। उन खां पोइ जेकॾहिं रोज़ो छॾियो वेंदो त उहो बैदि में रोज़ो जॾहिं उहो रमज़ान शरीफ़ मुकमल थी वेंदो बैदि में रोज़ो रखणु चाहे त उहो रखी सघे थी। ॿई रस्ता उन औरत खे शरीयत इजाज़त तौर ते जागरण साहब थोरो वज़ाहत करियां दुर मुख़्तार जे हवाले सां। फ़िक़ही मसइलो आहे, हिन में अंदेशा सही हुजे पंहिंजी सेहत जो ऐं ॿार जी सेहत जे लाइ हिकु त नुक़सान थियण जो सही अंदेशो। सही अंदेशे मां टे शयूं इरशाद फरमायूं दुर मुख़्तार में। पहिरीं इहा त पाण खे पक हुजेसि त जेकॾहिं मां थञ पीआरींदमि त मुंहिंजी तबियत ख़राबु थींदी, बीमारी थींदी, या ज़िंदगी खे ख़तरो या ॿार जी खे, या वरी पाण खे तजुर्बो हुजेसि त मां इहा अॻे कयो ई मूंखे नुक़सानु थियो। टी सूरत इहा आहे त तबीब हाज़िक़ ऐं उहो बि जेको फासिक न हुजे, ऐं फी ज़मानो फासिक न हुजणु तबीब जो। हिकु त आम तौर ते मथे में सूर आहे डॉक्टर चवे थो त रोज़ो न रखो, अहिड़े डॉक्टर जो चयो न वरितो वेंदो। अहिड़ो डॉक्टर जेको इन सिलसिले में तजुर्बेकार हुजे त जेकॾहिं तुंहिंजी कंडीशन इहा आहे जो तूं ॿार खे खीरु पीआरियो त पोइ तुंहिंजी तबियत ख़राबु या ॿार जी थींदी त पोइ इन टिनी सूरतुनि जे अंदेशे जे तहत रोज़ो न रखण जी इजाज़त हूंदी। बाक़ी ईअं हर हिकु औरत गिनाह जो उन सूरत में रोज़ो न रखे, उन खां बाद में उहे कफ़ारो अदा करे अयाम नौखर आख़िरी जेके उन खां बाद वारा ॾींहं चाहे त हू फौरन रखे चाहे त थधी मौसम में रखे वठे। सही 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 सही। ईमान तव्हां बि कुझु पुछणु पिया चाहियो? जी बिल्कुलु मौलाना साहब, तव्हां सां इहो पुछणु थी चाहियां की मतिलबु हिकिड़ा माण्हू के सुम्ही पए रोज़े में सुम्ही इबादत बि न कंदा आहिनि, सुम्ही करे वक़्तु गुज़ारींदा आहिनि, त उनजे लाइ करे मतिलबु छो चवणु तव्हांजो? छा चवंदो उन्हनि जे लाइ? जेको रोज़ो त रखंदा आहिनि पर इबादत न कंदा आहिनि, सुम्ही करे इबादत न कंदा आहिनि। मतिलबु जेसीं ताईं तालुक़ आहे रोज़े जो त रोज़ो त थी वेंदो। रोज़े जो जेको उसूल आहे उहो त नियत सां तालुक़ रखे थो। रोज़े जी नियत सां हुन सहरी कई या सहरी न बि कई अथई, रोज़े जी नियत करे छॾींदो, रोज़ो त थी वेंदो। मगर उहा इबादत जॾहिं त आहे ई इबादत करणी, रोज़ो पाण इबादत आहे। जीअं ॿ हदीसूं आहिनि, हदीस कुदसी त असौम ली वाना अजरी बे, असौम ली वाना उजज़ा बे। हिकु जी माना इहा त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, रब काइनात पाण फरमाए थो तुंहिंजी जज़ा मां पाण ॾींदुसि। ऐं ॿी जाइ त रोज़ो मुंहिंजे लाइ उनजी जज़ा मां पाण आहियां, रब पाण मिले थो। जंहिंखे रब मिले उहो नमाज़ बि न पढ़े, रुगो रोज़ो रखे करे ग़लति कमनि खां पाण खे रोके न। रोज़ो त आहे ई नफ़्स जी मुखालफ़त, नफ़्सी त आहे जेको असांखे इबादत खां रोके थो, नमाज़ुनि खां रोके थो, परहेज़गारी खां रोके थो। तव्हांखे नफ़्स जी मुखालफ़त जो तजुर्बो करण जे लाइ रब काइनात ही 12 महीननि में हिकिड़ो महीनो तव्हांखे ॾिनो आहे ताकी तव्हां इबादत जी तरफ़ अचो। बाक़ी तव्हां जेकॾहिं चाहियो त सॼो ॾींहुं सुम्ही पओ, रोज़ो थी वेंदो, पर इहो आम जानवर ऐं इंसान जी ज़िंदगी में फ़र्क़ु न रहे। डॉक्टर साहब तव्हां छा चवंदो पूरे वजूद जो हिकिड़ो रोज़ो थिए थो, अखियुनि जो, कननि जो, हथनि जो? सभ खां पहिरियों हिन इबादत जे जेको आहे न पस मंज़र खे सम्झणु घुरिजे। ठीकु आहे, अल्लाह तबारक व तआला जेके असांजे मथां इबादतूं फ़र्ज़ कयूं आहिनि, हर इबादत जी हिकिड़ी पंहिंजी कंडीशन आहे। निमाज़ उहा अलॻि आहे, उनजो अजुर सवाबु अलॻि आहे। जेकॾहिं निमाज़ नथो पढ़े त उनजो गुनाह अलॻि आहे। रोज़ो अलॻि शइ आहे, जेकॾहिं रोज़ो रखे थो निमाज़ नथो पढ़े त रोज़ो थी वेंदो, निमाज़ न पढ़ण जो गुनाह उनखे मिलंदो पियो। ठीकु आहे, रोज़ो अलॻि इबादत आहे, ज़कात अलॻि इबादत आहे, रोज़े सां गॾु मशरूत न आहे। ठीकु आहे, मशरूत उन सूरत में हुजे त जॾहिं इहे ॿई शयूं हिकु हुजनि, इहा हिकु शइ न आहे। इहे 4 इबादतूं मुख़्तलिफ़ आहिनि। निमाज़ पढ़े थो पियो ऐं जेकॾहिं क़ुरान मजीद जे अंदरि आहे इन्न सलात तनहा अनिल फहशाई वल मुनकर, ऐं निमाज़ जेका आहे माण्हूअ खे बुराईअ जे कमनि खां रोके थी। निमाज़ जो मक़सदु इहो आहे।
रोज़े जो मक़सदु इहो आहे त लअल्लकुम तत्तक़ून, त जीअं तव्हां मुतक़ी ऐं परहेज़गार थियो। हाणे रोज़े जे हालत जे अंदरि जेकॾहिं को माण्हू कूड़ थो ॻाल्हाए, धोखो थो ॾिए, बेईमानी थो करे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त जेकॾहिं को शख़्स रोज़े जे दौरान कूड़ ॻाल्हाए थो, धोखो ॾिए थो माण्हूअ खे, त अल्लाह तबारक व तआला खे उन जे बुख ऐं उन जो को बि यानी फ़िक्र न आहे, काई बि परवाह न आहे। ऐं जेकॾहिं उहो बुख काटे थो ऐं कूड़ खां नथो माना पासो करे त उन जो रोज़ो कंहिं बि क़िस्म जो न आहे। हिते रोज़े जी क़बूलियत जो माना जेको सबबु आहे, असल सबबु इहो आहे त उन गुनाह खां बचे, जंहिंजो माना बि इहा बयानु कई थी वञे त रोज़े जो असौम माना रुकिजी वञणु। हिकिड़ी कॉल वठी वठूं डॉक्टर साहिब, उन खां पोइ हिन ते कंटिन्यू ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम। टीवी जो वॉल्यूम महिरबानी करे घटाइजो। अस्सलाम वालेकुम, केरु पिया ॻाल्हायो? साईं केरु पिया ॻाल्हायो? हज़ूर भाई सुमरो जकोंबा साईं ॻाल्हायां थो। साईं सिठार जा मां ॻाल्हायो पिया। छा चवणु चाहींदो, छा पुछणु चाहींदो? तव्हांजी ॿियो ख़ैर साईं, इहो त माण्हू जेको बीमार आहे, पथरी जी दस बीमार आहे, उनखे तकलीफ़ आहे, उनखे रोज़ो फ़र्क़ थिए थो साईं? साईं ठीकु आहे, तव्हांजो सवाल साईं पुछी वियो, वरी महिरबानी। साईं पथरीअ जो मरीज़ आहे, मर्ज़ वारी सूरत में रोज़ो रखिजे या न रखिजे, पथरी हुजे या ॿियो को मर्ज़ हुजे, इन बारे में क़ुरान मजीद जे अंदरि सूरह बक़रा जे अंदरि जिते अल्लाह तबारक व तआला रोज़े खे फ़र्ज़ करार ॾिनो आहे न, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। इन जे अंदरि जेको मुसाफ़िर माण्हू आहे ऐं जेकॾहिं को बीमार आहे, बीमार बि उहो बीमार जेको रोज़ो नथो रखी सघे, बर्दाश्त नथो करे सघे, ऐं डॉक्टर बि उनखे मना कयो आहे, जेको तिब जो माहिर आहे, जेको डॉक्टर आहे, उनखे मना कयो आहे त जेकॾहिं तव्हां रोज़ो रखंदव तव्हांजी जान खे ख़तरो थींदो। ऐं क़ुरान मजीद बि चए थो त पंहिंजो पाण खे जेको आहे न हलाकत में न विझो। त उन सूरत में उन मरीज़ जे मथां इहा शइ लाज़मी न आहे त उहो रोज़ो रखे। हिते वरी हिकिड़ो ॿियो सवाल पैदा थिए थो त हिकिड़ो दाइमी मरीज़ आहे जंहिंजो शरई तौर ते या तिबी तौर ते को बि माना जवाज़ पैदा नथो थी सघे, त उहो बाद में बि को शिफ़ायाब थी सघे थो। मुस्तक़िल जेकॾहिं बीमार आहे त उन जे लाइ इहो आहे त हर रोज़े जे बदिले उहो फिदियो अदा कंदो। जेकॾहिं उहो वक़्ती बीमार आहे, मौजूदा हालात एतबार खां वक़्ती बीमार थी पियो, अहिड़ो को मर्ज़ अथसि, महीने ॿिनि महीननि खां पोइ उहो मर्ज़ ख़तमु थो थी वञे, उन खां पोइ जेको आहे न उहे जेके रोज़ा उन जा छॾियल आहिनि, उहे रोज़ा जेकॾहिं ॿियनि ॾींहंनि में उहो छा कंदो, मुकमल कंदो। इहो हिकिड़ो फ़र्क़ु असांखे सम्झणु घुरिजे। हिकिड़ो दाइमी मरीज़ लाइ फिदियो आहे, ऐं जेको वक़्ती मरीज़ आहे जंहिंजे लाइ इहा आहे त वक़्ती तौर ते उनखे बीमारी लाहिक़ थी आहे, बाद में उहो सिहतयाब थी वेंदो। जॾहिं सिहतयाब थी थो वञे त उन खां पोइ उहे जेके रोज़ा उन छॾिया आहिनि उहे रोज़ा मुकमल कंदो। कादरी साहिब, अॼुकल्ह जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते लॉकडाउन जी सूरत हाल आहे ऐं कोरोना जहिड़ी वबा बि असांजे पाकिस्तान में बि पहुतल आहे, त पोइ हुकूमत पंहिंजा फ़ैसिला कया आहिनि, उन्हनि ते अमल दरामद करण जी ज़रूरत आहे। ऐं नमाज़ तरावी बि माना वक़फ़े सां अलॻि अलॻि विथीअ सां पढ़ण जी हिदायत कई वई आहे, इज्तिमाअनि ते पाबंदी थी वई आहे। नमाज़ तरावी जे हवाले सां हुनजी फज़ीलत बयानु कयो, ऐं छा नमाज़ तरावी फ़र्ज़ु आहे असां ते, इहो बि ॿुधायो। नमाज़ तरावी फ़र्ज़ु न आहे, सुन्नत मुअक्कदा आहे। इन जी फज़ीलत इहा आहे त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जिन पाण अदा फ़रमाई आहे, इन जूं बरकतूं बि आहिनि, जो हिकिड़ा हदीस पाक में आहे त नमाज़ ऐं क़ुरान पाक रोज़ायत जे लाइ अल्लाह जी बारगाह में सिफ़ारिश कंदा आहिनि, शफ़ाअत। मुंहिंजा अल्लाह हिन राति जो इबादतूं करे, नफ़िल पढ़ी करे, उहो नफ़िल इबादतुनि जो दर्जो सुन्नत मुअक्कदा जो आहे, तरावी जो, त इहा तरावीह अल्लाह जी बारगाह में सिफ़ारिश कंदी त ए मुंहिंजा रब राति जो ई सुम्हण जे बजाए तुंहिंजी इबादत जे लाइ मूंखे अदा कंदो हो, मां हिन जी सिफ़ारिश ते कयां पई, तुंहिंजी मग़फ़िरत फरमा। त इहा वॾी सआदत जी ॻाल्हि आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जंहिं ख़ुशि नसीब खे चाहींदो उनखे इहा सजे तौफ़ीक़ अता फरमाए। तरावी सुन्नत मुअक्कदा जो वॾी महिरबानी साईं, लख तोरा तव्हां ॾाढो ज़बरदस्त जवाबु ॾिनो। मीज़ान जे किचन में हाणे जेकॾहिं पाण दीद विझूं त मीज़ान जे किचन में शेफ फैसल पंहिंजी सरगर्मी मुकमल करे चुको आहे। दही भला तव्हां ठाहे वरिता, माशाल्लाह। इहो ठाहियो कीअं भला, इहो ॿुधायो साईं, तकड़ में ईअं कीअं ठहंदा आहिनि, थोरो ईअं ॿुधायो त छा छा हिन में विधव, कीअं? बेसण 1 कप खणी हुनजी नंढी पकोड़ियूं ठाहे वठो, नंढियूं वो जॾहिं थधियूं थी वञनि कढी वठिजो, पोइ थधो करे 5 मिंट पाणी में पिसाए निपूड़े पाणी खां हल्के हथ सां, वरी पोइ ॾही 2 कप या 1 पा जेतिरी ॾही में अधु कप पाणी विझी, थोरो चाट मसालो, थोरो लूणु हस्बे ज़रूरत विझी उनखे मिक्स कयो, ॾही फुल्कियुनि में पिसाए छॾियूं, पोइ थधियूं करे मथां चाट मसालो विझी। सही ज़बरदस्त। मीज़ान कुकिंग ऑयल जे किचन में शेफ फैसल अॼु दही भला असांखे ठाहे ॾेखारिया आहिनि। इफ्तार थिए त पोइ वरी दही बड़नि ते कॾहिं नज़र रखिजो, काॾे वञनि न, छो त ईअं न थिए त वरी को ॿियो वरी खणी वञे। सो बहरहाल मीज़ान कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त आहे। मीज़ान कुकिंग ऑयल 100 हिकिड़ो पाकिस्तानी ब्रांड आहे, वरी तव्हांखे ॿुधायूं, ऐं हुनजी मुकमल रेंज में
कनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं बनस्पति इन जा ख़ासि इस्म आहिनि जेकी तव्हां हिन वक़्तु असांजे स्क्रीन ते बि ॾिसो पिया। ऐं इन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामेश्री वारनि जो बि सहकार आहे। एनर्जी ड्रिंक आहे, इफ़्तार में तव्हां करशी जामेश्री ज़रूरु पीजो। सो नंढड़ी साही वठूं था। सलाम रमज़ान जारी आहे, वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼोको प्रोग्राम तव्हांजी समाअतुनि ऐं दीदुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे मीज़ान कुकिंग ऑयल वारनि। ऐं मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटीअ खां ऐं ISO खां पिणु। मीज़ान ऑयल जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कयो था बनस्पति, त यकीनन तव्हांजी फैमिली सिहतमंद रहंदी। अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामेश्री वारनि जो बि सहकार आहे, उन्हनि जो ताउन आहे। ऐं इफ़्तार वारे दस्तरख़्वान ते जेकॾहिं करशी जामेश्री जो को गिलास मिली वञे थो त पोइ रोज़े खोलण जो बि मज़ो पंहिंजो थी वञे थो। सो शेफ फैसल खां पाण मोकिलायोसीं, दही भला पाण वटि पिया आहिनि, इफ़्तार में पाण खाईंदासीं। ऐं हिन वक़्तु जेको मोज़िज़ महिमान ॿियो असांजे प्रोग्राम जो हिसो थियो आहे ऐं असांजे प्रोग्राम में उनखे अचण ते असीं भलीकार बि चऊं था मौलाना मोहम्मद अशरफ कुरैशी साहिब खे। अस्सलाम वालेकुम सर, कैसे हैं आज? ठीक है अल्हम्दुलिल्लाह। रमज़ान की बरकतें मुबारक हो, रमज़ान मुबारक हो आपको भी, पूरी कौम को मुबारक। थैंक यू सो मच। ईमान मुंहिंजे ख़्याल में तव्हां ई सवाल अशरफ साहब खां कयो सब खां पहिरियां, उन खां पोइ अॻिते वधूं था। मौलाना साहब आपसे ये सवाल है कि मतलब रोज़ा रख के सोना इबादत है या जागना इबादत है? सोना इबादत तो नहीं है, लेकिन अगर रोज़े की हालत में आदमी आराम करता है तो और नमाज़ों की पाबंदी करता है और नमाज के रोज़े के जितने अहकामात हैं, लवाज़मात हैं, मुनकिरात से अपने आप को बचाता है और फिर थक भी जाता है इंसान, क्योंकि उसके जिस्म में खुराक नहीं पहुंच रही तो उसको कमज़ोरी लाहक हो सकती है, तो वो आराम भी करता है। सही। तो ये भी औला है, कोई इसमें हर्ज नहीं है। सही। वो आराम कर सकता है और उसका वो आराम करना इबादत के मुनाफी नहीं होगा। अगर वो गलती से मतलब सो के उठे, गलती से उसको पता ना हो कि मेरा रोज़ा है, वो पानी पी ले या कुछ खा ले तो फिर उसके भूल जाए गलती से बिल्कुल। अल्लाह रबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम का फरमान है कि कोई शख्स अगर भूल से खा ले और पी ले जी, तो ये अल्लाह रब्बुल आलमीन ने उसको खिलाया और पिलाया है। जी बिल्कुल, ये अल्लाह की तरफ से उसके साथ एक अच्छा मामला है। अल्लाह ने उस पर रहम का मामला किया और उसको भूल आ गई और अब वो भूल की वजह से कुछ खा पी लेता है तो उस पर कोई जो है वो। जी बिल्कुल सही है। डॉक्टर साहब तव्हां इहो ॿुधायो त अॻे पाण वटि ईअं हूंदो हुयो त बल्कि हाणे बि रिवायतूं आहिनि त आम ॾींहंनि में बि पाण का शइ जेकॾहिं सुठी पचाईंदा हुआसीं, का सणबी का मानी हूंदी, को बोड़ हूंदो त पाड़े वारनि खे ज़रूरु ॾींदा हुआसीं। सो रमज़ान मुबारक जे महीने में ख़ासि अहिड़ा इतमाम हुजणु घुरिजनि ऐं हिक ॿिए खे जेकॾहिं इहे ॾींदासीं, इहे रिवायतुनि खे बरक़रार रखंदासीं, हिकु त मोहबत बि वधंदी ऐं नेकीअ जो कमु बि आहे, सवाब जो कमु आहे। इन हवाले सां थोरो ॿुधायो, छो त ग़रीब मिस्कीन मुस्तहिक़नि ताईं इहा ॻाल्हि जेकॾहिं पहुची वेंदी आहे, उन्हनि खे को फ़ाइदो पवंदो त इहा भली ॻाल्हि थींदी। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस आहे त तहादु तहाबू जी, ने मतिलबु इहो आहे त तोहफ़ा ॾियो ऐं पाण में मोहबत खे वधायो। तोहफ़े ॾियण सां मोहबत वधे थी, प्यार वधे थो। तोहफ़े ॾियण सां मोहबत वधे थी। हिन मौजूदा हालात जे एतबार खां हर मुसलमान जे मथां इहा शइ लाज़मी आहे त जेकॾहिं को पाड़े वारो या ॿियो को मुसलमान भाउ जेकॾहिं आहे, जेकॾहिं उहो तंगदस्त आहे त उन सूरत में त मुसलमान जे मथां लाज़मी आहे त उनजी मदद करे। जेकॾहिं तंगदस्त नाहे बि पाड़े वारो, बेहैसियत पाड़े जे हर मुसलमान जा ॿिए मुसलमान जे मथां हक़ हूंदा आहिनि। मिसाल तौर ते को पाड़े वारो आहे, मुसलमान आहे, ठीकु आहे, ऐं उनजो रिश्तेदार बि आहे, ठीकु आहे, उन जा पर उन मुसलमान जे मथां टे हक़ था बीहनि। हिकिड़ो त बेहैसियत पाड़े वारे जे, ॿियो बेहैसियत रिश्तेदार जे, टियों बेहैसियत पाड़े इंसान जे। उन माण्हू जे मथां इहे हक़ आहिनि त हर मुसलमान जेको जंहिंजे पाड़े में रहे थो त उनखे जेका घर में शइ आहे, अफ़्तारी आहे या सहरी जेकॾहिं माण्हू ॾेई सघे थो त इन में कंहिं बि क़िस्म जो को हर्ज बि न आहे, को गुनाह बि न आहे, हथों सवाबु आहे, अजुर आहे। इन ॻाल्हि जे विच में हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन
क़ुर्बानी वारे सीज़न जे अंदरि क़ुर्बानी वारे ईद ते गैर मुसलमान ने बि क़ुर्बानीअ जो गोश्त मोकिलींदा हुआ। हज़रत अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन जी रिवायत आहे त जॾहिं क़ुर्बानी जो माना मौसम ईंदी क़ुर्बानी कंदा हुआ त घर वारनि खां पुछा कंदा हुआ त जेको असांजो पाड़े वारो गैर मुस्लिम आहे उन ॾे तव्हां क़ुर्बानीअ जो गोश्त मोकिलियो आहे या न। इन मां मुराद असांखे दीन असांखे इहा तालीम ॾिए थो त पाड़े जे अंदरि मोहल्ले जे अंदरि जेको बि माण्हू आहे पाड़े जा हक़ असांखे अदा करणु घुरिजनि, चाहे उहो ग़रीब हुजे चाहे उहो सरंदीअ वारो हुजे मालदार हुजे। जेकॾहिं ग़रीब आहे त वधीक हक़ थिए थो, जेकॾहिं ग़रीब न आहे बराबरि आहे उनखे बि पाण वटि शइ मुयसरु आहे। अलाह तबारक ताला उनखे रिज़्क़ में माल में बरकत ॾिनी आहे त तोहफ़े ॾियण सां मुहबत वधंदी आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान बि आहे तहादू तहाबू, तोहफ़ारींदा कयो तव्हांजे अंदरि मुहबत वधंदी। इहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। इहो त थियो ईअं आम रिवाजी जेका ॻाल्हि पाण कईसीं, जेकॾहिं खाधो पीतो को सुठो ठहे थो या जेको बि ठहे थो उहो पाड़े वारनि खे ॾिजे। भला फितरे जे लाइ छा चवणु आहे त पाड़े वारनि खे ॾिजे या मिसकीन किथां ॻोल्हे करे उन्हनि खे ॾिजे या मिटनि माइटनि मिसकीननि खे पहिरियां? फितरे जे अंदरि असल शइ इहा आहे त जेकॾहिं को मिसकीन आहे मुस्तहक़ आहे, जेकॾहिं उहो माण्हू जंहिंखे ॿिनि वक़्त खाइण जी माना सघ न आहे, जेकॾहिं को मुस्लमान पाड़े वारो अहिड़ो आहे जंहिंखे ॿिनि वक़्त खाइण जो घर जे अंदरि दाणो पाणी पैसो न आहे, ठीकु आहे, खुराक न आहे, त उन माण्हूअ खे मुस्लमान खे जेको आहे उहो माना फितरो अदा करे सघिजे, ॾेई सघिजे। उन में पाड़े जो जेको आहे न हिन में माना क़ैद न आहे, किथां जो बि हुजे मुस्तहक़ हुजे। जेकॾहिं को ग़रीब हुजे उनखे इस्तिताअत सघ न हुजे ऐं ॿिनि वक़्तनि जो खाधो खाइण जेकॾहिं उहो नथो खाई सघे त अहिड़े मुस्लमान खे तव्हां जेकॾहिं फितरो ॾेई सघो था। इन में शरीयत असांखे हुकुम ॾिनो आहे। जेकॾहिं पाड़े वारा मालदार आहिनि त पाड़े वारनि खे पोइ फितरो न आहे ॾिबो, ऐं जेकॾहिं क़रीबी रिश्तेदार जेकॾहिं ग़रीब बि आहिनि त क़रीबी रिश्तेदारनि खे बि ॾियो, जेकॾहिं पाड़े वारा आहिनि त उन्हनि खे बि ॾियो। सो इन विच में नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत बि माण्हूं था ऐं दिलनि खे मुनवर कयूं था। शकीला परवीन सां गॾु आई जी बिल्कुलु साईं, तव्हांजी बि जेकॾहिं दिलि चवे थी त पोइ ॿुधी वठूं, छो त दिलि छो न चवंदी भला जेकॾहिं मिठे मीर मदनी जी तारीफ़ हुजे। बिस्मिल्लाह जी शकीला। मेरे आका की मुद्दत हुई है, मेरे आका की मुद्दत हुई है, तेरी राह में अखियाँ बिछाते बिछाते तेरी हसरतों में तेरी चाहतों में, तेरी हसरतों में तेरी चाहतों में, बड़े दिन हुए घर सजाते सजाते, मेरे आका आओ की मुद्दत हुई है, मेरे आका आओ की मुद्दत हुई है। मेरा ये है ईमान, ये मेरा यकीन है, मेरे मुस्तफा सा न कोई हंसी है, मेरे मुस्तफा सा न कोई हंसी है, न कोई हंसी है, कि रुख उनका देखा है जब से कमर ने, कि रुख उनका देखा है जब से कमर ने, निकलता है मुंह को छुपाते छुपाते, मेरे आका आओ की मुद्दत हुई है, मेरे आका आओ की मुद्दत हुई है।
शब का पता है न दिन की खबर है, न शब का पता है न शब का पता है कि अब तो बसारत भी कम हो गई है, कि अब तो बसारत भी कम हो गई है। नाते नबी की सुनाते सुनाते मेरे आका आओ की मुद्दत हुई है, मेरे आका आओ की मुद्दत हुई है। तेरी राह में अखियाँ बिछाते बिछाते तेरी हसरतों में, तेरी चाहतों में, तेरी हसरतों में, तेरी चाहतों में बड़े दिन हुए घर सजाते सजाते मेरे आका आओ की मुद्दत हुई है। मेरे आका आओ के मुद्दत हुई है। ऐं अशरवेल हूंदा सवें राज राणा, उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा, हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सो असां इन वक़्तु प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे कुझु ॿिया मोज़िज़ महिमान बि असांजे प्रोग्राम जो हिसो थींदा। ऐं डॉक्टर साहिबु तव्हांखे बि काॾे वञिणो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थियो। शकीला आपका भी बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं मीज़ान आयल वारनि जो असां सहकार आहे, 100 कोई पाकिस्तानी ब्रांड आहे, खाधा ॾाढा ज़बरदस्त पचंदा आहिनि। मीज़ान कुकिंग ऑयल या बनस्पति में तव्हां जेकॾहिं को खाधा पचाईंदव, को बोड़ चाढ़ींदव त यकीनन तव्हांखे उनजी लज़त महसूसु थींदी। मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनस्पति मार्केट में मौजूदु आहे। अॼु ख़रीद कयो ऐं मीज़ान वारनि जी पती मार्केट में मौजूदु आहे अल्ट्रा रिच जे नाले सां। ऐं कनोला ऑयल बि मौजूदु आहे, जेको तव्हांखे सुठो लॻे, जेको तव्हांखे ज़रूरत में हुजे उहो तव्हां वठी सघो था। ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधायां त करशी जामेश्वरी वारनि जो बि असां सहकार आहे। ऐं करशी जामेश्वरी एनर्जी ड्रिंक आहे। इफ़्तार जे टाइम ते जेकॾहिं दस्तरख़्वान ते करशी जामेश्वरी जो को हिकिड़ो गिलास तव्हांखे मिली वञे थो त यकीनन तव्हांजी जेका इफ़्तारी आहे उहा ॾाढी ज़बरदस्त थी सघे थी। सो करशी जामेश्वरी जो इंतिख़ाबु कयो, उनजी चूंड कयो, उन ॾींहुं साई वठूं था। वञिजो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में वरी तव्हांखे भली कार चऊं था। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे, इबादतुनि जो एतमाम वधायो ऐं रब करीम खे राज़ी करण जी कोशिशि कयो। ही ॾींहं, ही महीना, ही नसीबनि वारनि खे मिलंदा आहिनि ऐं तव्हां असां भाॻवंदा आहियूं, वक़्तवंदा आहियूं जो असांखे ही महीनो वरी पंहिंजी ज़िंदगी में मुयसरु थियो आहे। अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताबुन कयो आहे मीज़ान कुकिंग ऑयल वारनि। मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनस्पति मार्केट में मौजूदु आहे। मीज़ान ऑयल सर्टिफाइड आहे, पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी ऐं ISO खां ही तस्दीक थियल आहे। ऐं मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि सां तव्हां लाइ, तव्हांजी फैमिली लाइ बहितरीनु प्रोडक्ट आहे। ऐं मीज़ान जा तमामु घणा प्रोडक्ट मार्केट में मौजूदु आहिनि। इन सां गॾो गॾु तव्हांखे ॿुधायूं त करशी जामेश्वरी वारनि जो असां सहकार हर भेरे जी ऐं हिन भेरे बि। करशी जामेश्वरी ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे ऐं इफ़्तारी जे महिल में करशी जामेश्वरीअ जी ज़रूरत पवंदी आहे। करशी जामेश्वरी तव्हां इफ़्तार महिल रखी सघो था। करशी जामेश्वरी वारनि जो चवणु आहे त हीअ ख़ालिस शरबत आहे ऐं हिन में पाणीअ जो को फुड़ो बि उन्हनि नाहे विधो। ऐं रौनक रमज़ान जेका आहे असां रमज़ान जो जेको दस्तरख़्वान आहे उन ते रौनक बख़्शे थो। ऐं एनर्जी जेके तव्हां पाण में आणणु चाहियो था त एनर्जी ड्रिंक आहे करशी जामेश्वरी। असां त नंढा हूंदा हुआसीं ईमान जो असां करशी जामेश्वरी पीअंदा था अचूं, माना असांजे घरनि में करशी जामेश्वरी ईंदो रहंदो आहे। ॾाढो मतिलबु हलंदो हुयो इस्तेमालु ज़्यादा। बिल्कुलु बिल्कुलु।
ऐं हिन वक़्तु जेकी मोज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहिनि उन्हनि जो तारुफ़ बि तव्हां सां कराईंदा हलूं। माशाअल्लाह बरकतूं ई बरकतूं आहिनि, माशाअल्लाह महिमाननि जी अचु वञु बि जारी आहे। रब करीम खे हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां रिझाइण जी कोशिशि में रुधल आहे। सना ख़्वानी मुस्तफ़ा पहुची विया आहिनि ऐं नात बहज़ूर सर्वे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणींदा। असीं बि उन नेक अमल में उन्हनि सां गॾु हूंदासीं। सो नात ख़्वान असां वटि हिन वक़्तु गॾु आहे असां सां मोहम्मद कामरान ताहिरी साहिबु, उनखे भलीकार चऊं था। कामरान भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह ॿियो रोज़ो बि आहे अॼु? जी माशाअल्लाह अॼु ॿियो रोज़ो आहे। ईअं न? माशाअल्लाह बहितरीन गुज़रियो पियो। माशाअल्लाह माशाअल्लाह, वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थियो। ऐं गॾो गॾु हिन वक़्तु ॿियो नात ख़्वान असांजो साथी, ॾाढो सुठो आवाज़ु रखंदड़ ऐं ॾाढी सुठी शख़्सियत जो मालिक कारी अब्दुल्ला सियालवी साहिब असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। कारी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे मिजाज हैं? ठीक है अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला का बहुत करम, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। माह रमज़ानुल मुबारक की आपको भी मुबारक हो जनाब। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इसकी बरकतें हम सबको नसीब फरमाए, इसके तमाम तरफ फैज़ व बरक़ात हम सबको नसीब फरमाए। बिल्कुल बिल्कुल। और मैं तो ये कहता हूँ कि ये लॉकडाउन की जो सूरत हाल है, ये सारा कुछ जो हो रहा है, ख़ास तौर पर इस मरतबा ये हुआ है कि शहर वीरान, गलियाँ वीरान, सब कुछ जो जिस तरह से मामूल के मुताबिक होता है वैसे नहीं है। तो अल्लाह ताला की बारगाह में इबादतें करनी चाहिए, जिक्र करना चाहिए, फिक्र करना चाहिए, इस्तिग़फ़ार करना चाहिए, रौनकें फिर बहाल हो जाएं। इस पे क्या कहेंगे? अल्लाह हमारा दिल वीरान ना करे, बाकी तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अपना फजल करम फरमाए। ये मामलात अब ज़िंदगी के साथ हैं, अब एक मौजूदा एक वबा है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इससे तमाम मुसलमानों को बिलखुसूस और पूरी दुनिया के इंसानों को अल्लाह ताला इससे महफूज फरमाए, और जो इसमें मुब्तला हो चुके हैं अल्लाह ताला उनको जल्द अज जल्द दराज़ी यौमन बिलखैर सेहत सलामती अता फरमाए। और अल्लाह ताला हम सब के हाल पर रहम करम फरमाए और इसके फैज़ व बरक़ात इस माह मुबारक के हम सबको नसीब फरमाए। बिल्कुल। और एहतियात भी बरतनी चाहिए, एहतियात बहुत ज़रूरी है। एहतियात बिल्कुल। ईमान तव्हां वटि हिकिड़ो सुवाल मुंहिंजे ख़्याल में ज़हन में तव्हां जो तव्हां चओ पिया त मां ज़रूरु पुछा कंदुमि कारी साहब खां, तव्हां छा चवणु चाहींदो? जी मैं आपसे ये पूछना चाहती हूँ कारी साहब कि मजदूर मतलब गर्मी में रोज़े रख सकते हैं? ज़्यादा गर्मी हो तो ज़्यादा गर्मी हो तो उनको तकलीफ भी होती है, मजदूरी भी करते हैं, मजदूरी भी उनको करनी है, जाहिर सी है, तो उनको मतलब रोज़े में भी कुछ ज़्यादा ही तकलीफ होती है। रोज़े तो फर्ज है उनके लिए, क्या वो तो फर्ज ही है, रखने हैं, मगर मतलब उनके लिए क्या है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह रब्बुल आलमीन ने रमज़ान के रोज़े हर मुसलमान पर फ़र्ज़ किए हैं। जो मुसलमान है, आकिल है, बालिग है, सेहतमंद है, मुसाफिर नहीं है, जी बिल्कुल, इसमें मज़दूर की रुखसत कोई हमें नज़र नहीं आती। कुरान मजीद में अहदीस मुबारका में कि ये शख्स मज़दूर है या ये शख्स मेहनत कर रहा है तो इसको कोई रुखसत मिलेगी, सही ऐसा नहीं है, बल्कि उसको ज़्यादा अजर मिलेगा जी, क्योंकि वो जो जितनी मुशक्क़त उठाएगा, जो जितनी तकलीफ़ उठाएगा अल्लाह के लिए, तो उसके दर्जात बुलंद से बुलंदतर होते चले जाएंगे। तो अब एक आम आदमी है जो सेठ है, जो बिजनेसमैन है, वो रोज़ा रख रहा है, जी आराम से रख रहा है, वो गाड़ियों में ऐसी गाड़ियों पे उसका मैसर है, सही सही, ऐसी कमरे मैसर है, तो रोज़ा वो भी रख रहा है, सही, लेकिन नमाज की पाबंदी के साथ, जी कुरान मजीद की तिलावत के एहतमाम के साथ, जी, और इस तरीके से दीगर जो इसके लिए बताया गया है कि भाई आदमी अपनी ज़बान को वो मुस्बित इस्तेमाल करे, जी, झूठ नहीं बोले, लड़ाई झगड़ा नहीं करे। जी, अगर कोई सामने वाला आपसे कोई लड़ाई झगड़ा करता है तो आप उसको ये बात कह करके इन्नी साइमुन, भाई मैं तो रोज़ेदार हूँ, अब ये रोज़ा जो है ना मुझे पाबंद कर रहा है, सही सही, अल्लाह ने मुझे कुछ चीज़ों का पाबंद किया है, तभी तो मैं रोज़े का अजर हासिल करूँगा। सही सही। तो मजदूर भी जब यही पाबंदियाँ करता है और इजाफी तौर पर वो अपना पसीना भी बहाता है, मुशक्क़त भी करता है, तो उसको ज़्यादा अजर है। सहाबा कराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जब शुरू के अंदर रोज़े की ये वाली सहूलतें हमें मैसर नहीं थी मुसलमानों को, वो मुख्तसर सा वक्त होता था मगरिब से इशा के दरमियान तक का, बस इसी दरमियान में आदमी को थोड़ा सा टाइम मिलता था, फिर दोबारा रोज़ा शुरू हो जाता था। जब टाइम देखने के लिए घड़ी भी नहीं थी, घड़ी नहीं थी, बस चांद, सूरज और जी हाँ, चांद का जो निज़ाम है और सितारों का जो निज़ाम है उसके ज़रिए से आदमी को पता चलता था, सही सही, सूरज के तुलू और गुरूब से अंदाज़ा होता था, सही। तो एक जो ये पूरी मशहूर बात है, हदीस में मौजूद है कि एक सहाबी रसूल जो है उन्होंने रोज़ा रखा,
और फिर वो गशी की वो उसकी शिद्दत की वजह से, मजदूरी थे ना, जी जी जी, शिद्दत की वजह से जब वो गिर गए और इस हालत को देखकर अल्लाह रब्बुल आलमीन को रहम आया और अल्लाह रब्बुल आलमीन ने फिर रोज़े की टाइमिंग में तब्दीली कर दी। शुरू में ऐसा नहीं था, फिर ये फजर से लेकर और फिर मगरिब तलक का जो रुखसत है रात की, ये मैसर आ गई, लेकिन इससे पहले नहीं थी। तो जो हमारा भाई मजदूर है उसके ऊपर रोजे की रुखसत नहीं है, उन्हें तो वो रोजा रखकर अल्लाह के यहाँ ज्यादा अजर के मुस्तहिक बन जाएंगे अगर वो रोजा रखें। लेकिन हमारे माशरे के अंदर जो मजदूर पेशा है वो भाई हमारा ये समझते शायद मैं जो रिस्क हलाल कमा रहा हूँ तो ये ज्यादा अफजल है और रोजा गोया के खुदा ना खास्ता कम अफजल है, तो वो उसको छोड़ देता है। तो ये बात दुरुस्त नहीं है। रोजा फर्ज है और रोजा भी फर्ज है, रिस्क हलाल भी फर्ज है, तो ये उसका ज्यादा सवाब, बिल्कुल ज्यादा अजर मिलेगा अल्लाह के यहाँ। जिस तरह से सुनते हैं कि भाई मस्जिद अगर दूर है, जितनी मतलब ज्यादा कदम उठा के जाएंगे तो एक एक कदम पर अल्लाह रब्बुल आलमीन गुनाहों को माफ करेगा, रहमत अपनी नाजिल करेगा, दर्जात को बुलंद करेगा। सही सही, गुनाहों को माफ करेगा अल्लाह, माफ करने वाले। माफी के लिए क्या इरशाद फरमाया गया है? माफ करना, दरगुजर करना इस महीने में, तो ये तो अच्छा ही होगा। इस पे थोड़ी सी बात मुबारक का महीना तो बख्शिश का महीना है। अल्लाह रब्बुल आलमीन ने ये महीना मुसलमानों को दिया इसीलिए है कि आप देखें, हदीस में आता है कि एक शख्स एक रमजान से दूसरे रमजान तक जब रोजे रख लेता है तो पूरे जो दरमियान में उससे खताएं हुई हैं, लफ्जिशें हुई हैं, नाफरमानियां हुई हैं, जितने भी उससे गुनाह हुए, जब वो ये रोजा रखता है पूरे महीने का, उसकी पाबंदियां करता है, तो अल्लाह रब्बुल आलमीन उसके तमाम तर गुनाहों को माफ कर देता है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रोजा रखकर आप देखिए कि एक नफली रोजा उसकी इतना अजर है, उसका इतना मकाम है। फरमाया कि जो शख्स एक रोजा रखता है अल्लाह रब्बुल आलमीन उसको जहन्नुम से 70 साल की मुसाफत से दूर कर देते हैं। सुभान अल्लाह। एक नफली रोजे का ये अजर है। सुभान अल्लाह। तब ये फर्जी रोजा तो इसका तो कोई नेबुल बदल ही नहीं है। सुभान अल्लाह। फरमाया नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम ने कि अल्लाह फरमाता है, हदीस कुदसी है जी जी, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, कि ये रोजा जो है ये खास मेरे लिए है, सही, और इसकी अजर भी मैं ही अता करूंगा। सही बात है। और जाहिर सी बात है कि इससे बड़ा अजर क्या होगा कि अल्लाह रब्बुल आलमीन हमें माफ़ फरमा दे, तमाम तर हमारे गुनाहों पर, हमारी तमाम खताओं पर अल्लाह रब्बुल आलमीन जो है वो स्याही फेर दे और वो पाक साफ करके हमें जो है मन सामा रमज़ान ईमानन व एहतिसाबन सुभान अल्लाह। सो मोमिनो ये वक्त मिलियो अथव इन महीने में जहनुम जा दरवाज़ा बंद थी वेंदा आहिनि। सो जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। जन्नत जे दरवाज़े में दाख़िल थियणु चाहियो था त पोइ नेकियूं कमायो ऐं रमज़ान मुबारक जूं बरकतूं ऐं रहमतूं समोए वठो, सहेड़े वठो। सो पाण इन नेकियुनि ऐं बरकतुनि में शुमार कंदासीं नात बहुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां सां गॾु कामरान भाउ गॾु आहे। साईं बिस्मिल्लाह ॿुधाइजो। झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भरे या रसूल अल्लाह, झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भरे या रसूल अल्लाह, नाहे ताक़त मुँह में माली से गोवर या रसूल अल्लाह, नाहे ताक़त मुँह में माली सी गोवर या रसूल अल्लाह, असी तो जा बचा तो जा मरे तो जी, अबो तो जो असी तो जा
अची वञ रात अज आका मुझे घर या रसूल अल्लाह अची वञ रात अज आका मुझे घर या रसूल अल्लाह पुकार्या थो पुनल तो खे खणी हथड़ा मदीने दे पुकार्या थो पुनल तो खे खणी हथड़ा मदीने दे बदी बाहूं करयां दाहूं तुझे दर या रसूल अल्लाह बदी बाहूं करयां दाहूं तुझे दर या रसूल अल्लाह जोली मुंहिंजी आहे खाली जोली भरे या रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माली से घोवर या रसूल अल्लाह। माशाल्लाह जज़ाकल्लाह, ॾाढो सुठो आवाज़ माशाल्लाह तव्हांजो ऐं ॾाढो मज़ो आयो। मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जो सहकार अॼु प्रोग्राम में तव्हां ताईं पहुचाइण में असां सां सहकार आहे। मीज़ान कुकिंग ऑयल बनास्पति वारनि जो ऐं गॾोगॾु करशी जामेश्वरी वारनि जो बि असां सहकार आहे। करशी जामेश्वरी इफ़्तार महल ख़ासि तौर ते तव्हांजी उञ उजाए थो एनर्जी ड्रिंक आहे, नंढड़ी साही वठूं था, वञो केॾांहुं बि असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं प्रोग्राम जा जेके आख़िरी लम्हा आहिनि उन्हनि खे बि सकार तो कंदासीं ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधायूं था जेको प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जे ताबन सां। मीज़ान बनास्पति कुकिंग ऑयल या मीज़ान जेकी प्रोडक्ट आहिनि उहे तव्हां पंहिंजे घरनि में आणे पंहिंजे घरनि में रद पचाव जा जेकी सिलसिला आहिनि उन्हनि में ज़ाइका मुख़्तलिफ़ माणे सघूं था। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे को गिहु अहिड़ो हूंदो आहे ईमान या कुकिंग ऑयल को अहिड़ो हूंदो आहे जंहिंजी जेका ख़ुशबू हूंदी आहे उहा भाए न पवंदी आहे माण्हूअ खे, पोइ चवंदो आहे त हीअ कहिड़ी जेका आहे असां बनास्पति इस्तेमालु कई अथव या कुकिंग ऑयल कहिड़ो इस्तेमालु कयो अथव, घर वारनि खां ज़रूरु पुछा कंदो आहे माण्हू। सो इन जे करे हिन जी ख़ुशबू ॾाढी ज़बरदस्त आहे। मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनास्पति तव्हां यूज़ करे सघो था ऐं अल्ट्रा रिच जे नाले सां हिन जी पती बि मार्केट में मौजूदु आहे, कनोला ऑयल बि आहे ऐं कोला नेक्स जे नाले सां कोल्ड ड्रिंक बि हिननि जी मार्केट में आहे। ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधायूं त करशी जामेश्वरी बि तव्हां वठी सघो था ऐं बल्कि करशी जामेश्वरी जा इलाही मदाह मां ॾिठा आहिनि पाकिस्तान में, हर 6 माण्हू करशी जामेश्वरी जो मदाह आहे ऐं करशी जामेश्वरी जो जेको शरबत आहे उहो एनर्जी ॾिए थो ऐं रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में करशी जामेश्वरी जो किरदारु सालनि खां वठी असां ॾिसूं था। अफ़्तार जे दस्तरख़्वान ते रौनक रमज़ान आहे करशी जो जामेश्वरी। सो हिन सिलसिले खे अॻिते वधायूं था। प्रोग्राम जी तरतीब में हिन वक़्तु कारी अब्दुल्ला सियालवी साहिब खां कुझु ॿुधी वठूं, उन्हनि जो आवाज़ बि ॾाढो मनमोहणो आहे, उनखां पोइ वरी कचहरी पाण कयूं था। जी कारी साहिब। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि। सूए तैबा जाने वालों मुझे छोड़ कर न जाना,
मेरी आँखों को दिखा दो, मेरी आँखों को दिखा दो, शहीदी का आस्ताना, सूए तैबा जाने वालों, मुझे छोड़ कर न जाना। है वो जालियां सुनहरी, मेरी हसरतों का महवर, वो संभाला मुझको देंगे, जो है खास मेरे रहबर, मुझे पहुँच कर मदीने नहीं लौट कर गया ना, सूए तैबा जाने वालों, मुझे छोड़ कर न जाना। दरे मुस्तफा पे मेरी जब हाज़िरी लगेगी, मुझे फिर करम से उनके नई जिंदगी मिलेगी, मेरे लब पे रात दिन है, शैबत का तराना, सूए तैबा जाने वालों, मुझे छोड़ कर न जाना। कोई कल का एक पल का नहीं कुछ भी है भरोसा, मुझे हम सफर बना लो, कहीं रह न जाओ तन्हा, दर मुस्तफा है इशरत, मेरा आखिरी ठिकाना, सूए तैबा जाने वालों, मुझे छोड़ कर न जाना। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, बहुत ही प्यारी आवाज़, बहुत ही अच्छी परफॉर्मेंस आपकी, माशाअल्लाह माशाअल्लाह, जज़ाकल्लाह। बड़ी महिरबानी। ऐं यकीनन जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो कलाम कॾहिं पवे थो त
त दिलि बि ॿिए खाने में अची वञे थी ऐं रूह खे राहत बि मिले थी, फ़रहत बि मिली वञे थी। बेशक ईअं खणी चऊं त जेकी मर्ज़ आहिनि उन्हनि मां ॼण फ़िलहालु छुटकारो मिली वञे थो। मर्ज़ ज़रूरी न आहे त को बीमारी जो हुजे, ज़हनी फतून जेके आहिनि या दिल दिलि में खे बि जेके इलाही सुकून मिलंदो आहे दिली माशाल्लाह। जेकी गुबार आहिनि उहे बि ख़तमु थी वञनि था। जी ईमान अशरफी साहिब असां सां गॾु आहे। अशरफ साहिब कुरैशी जी सवाल करणु चाहियो तव्हां? जी उन सां ये सवाल थी करण चाहें कि मतलब आपसे मतलब जैसे कि सदके के हवाले से क्या कहना चाहते हैं आपके सदका देते सदके पे रोशनी डालें, सदका बलाओं को टालता है। जी जी तो इस माह रमज़ान में बेशक जी और बिलखुसूस जब ये वबा के हालात हैं तो जी और उनमें ज़्यादा- तो कुछ ज्यादा ही ज़रूरत होती है। जरूरत होती है। अम्मा भी कहती है कभी कभार सुबह जाते जाते भाई कहीं सदका अपना दे देना, सदका दे देना तो चाहिए। ये क्यों कहती है, इस हवाले से रोशनी आप डालेंगे? तासुर आम यही है, अमूमी तौर पर ये बात है कि सदका बलाओं को टालता है। जी जी और इंसान के ऊपर जो भी मुसीबत आने वाली होती है, पहुंचने वाली होती हैं, तो पेशगी तौर पर ये एक समझ लें कि आपने वैक्सीन का इस्तेमाल किया है। सही सही सही, मतलब पेशगी गिरफ्तार तौर होने पे- से पहले जमानत जी हाँ, करवा जी दी। हाँ, बिल्कुल इस तरह से आप कहेंगे इसको जब अल्लाह की राह में आप सदका देते हैं, सही सही, अल्लाह की राह में कुछ खर्च करते हैं, और कलमा तैयब जो है वो भी सदका है, और एक अच्छा कलमा ज़बान से मीठी बात कहना भी सदका है, जी और अल्लाह की राह में पैसा देना भी सदका है, किसी जी। गरीब की मदद करना भी सदका है। अगर आप कुछ नहीं दे सकते तो मुस्कुराना भी तो कम सदका अज है। कम मुस्कुराना। अपने भाई की तरफ जो है वो बड़ी कुशादा पेशानी के साथ, जी खंदा पेशानी के साथ आप उसके साथ वेलकम करते हैं, सही सही उसको जो है खुश आमदेद कहते हैं, उसके लिए अच्छी बात कह देते हैं, सही सही, कोई तारीफ का एक जुमला कह देते हैं तो उसका एक दिल बाग बाग हो जाता है, तो ये भी सदका है। आप बड़े प्यारे लग रहे हैं वैसे आप। जी बिल्कुल, ये सदका है। आपने भी तारीफी माशाल्लाह जुमला भी होना किया चाहिए है। जरा। जी। यकीनन इससे इंसान के ऊपर एक नफ्सियाती भी असर पड़ रहा होता है, सही सही, और नफ्सियात दानों ने कहा है कि इंसान जो है सबसे ज्यादा अपने आप को चाहे जाने उसको ज्यादा पसंद है, सही जी सही, कि उसको अपना आप चाहे जाना, वो लोग उसको अच्छे जुमलों से उसको याद करें, सही सही, उसके बारे में अच्छे कलमात अदा करें। सही, तो बाकी जो सदका है वो आप किसी भी जिन्स में दे सकते हैं, कोई अच्छा मैसेज हो तो किसी को बता सकते हैं। बिल्कुल ये भी दे सकते हैं। फिर एक आप किसी को खाना खिला देते हैं, आप किसी को राशन, आजकल के हालात में जबकि बहुत ज़्यादा ज़रूरत है, लोग जो है वो माली तौर पर, माशी तौर पर परेशान हाल है, सही सही सही, गरीबों को बेचारों को 2 वक्त की रोटी भी मैसर नहीं है, सही सही, तो फिर आप उनको खाना पहुंचाते हैं, 2 वक्त खाना खिलाते हैं। अब सही। रमज़ानुल मुबारक भी यही हमें दर्ज दे रहा है। जी बिल्कुल और नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम की तो शान यही है कि आप तो वैसे भी हर वक्त आप सखी हैं, आप अब लुटाने वाले हैं, देने वाले हैं उम्मत को, लेकिन इन अयाम के अंदर सखावत ज्यादा होनी चाहिए। रमज़ानुल मुबारक के अंदर नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम के बारे में आता है कि रीहुल मुरसला, नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम इस तरह हो जाया करते थे कि जैसे कोई एक ठंडी हवा है सुभान और जो मुसलसल चल रही है, सुभान, जिसमें कोई ठहराव नहीं है। जब आप खिड़की खोलते हैं और एक हवा मुसलसल चली आ रही है, तो फिर आप कोई भी कमरे का कोना ऐसा नहीं रहता सही कि सही, जो ठंडा ना हो जाए। बिल्कुल, तो नबी मुकर्रम अलैहिस्सलातु वस्सलाम को भी इसी रीहुल मुरसला से जो तशबीह दी गई है, हदीस के अल्फाज हैं कि अल्लाह के रसूल इस कदर सदका खैरात किया करते थे इस महीने के अंदर के कोई गरीब से गरीब आदमी भी जो है वो महरूम नहीं रहता था। सही सही, तो ये रमज़ानुल मुबारक का खासुल खास पैगाम है। फिर जबकि वबा का माहौल है, अब जितना आप हो देखिए सके कि अपना हुकूमतों को, इंतजामिया को पाबंदियां लगानी पड़ रही है, सही बात है। मसाजिदों में दाखिले के हवाले से जो है SOPs बनानी पड़ रही हैं कि आप ज्यादा अफराद वहाँ पे जमा ना हो। तो अब ये एक वबा की वजह से इंसान अब नेकियों की से जो है वो गोया के दूर हो रहा है, लेकिन इसमें भी अल्लाह की जो है वो बेहतरी है। लेकिन मोहब्बत करने वाले दूर नहीं होते, घर में एहतमाम कर लेते हैं इबादतों का, बिल्कुल इस तरह से होता है। मोमिन के तो ये अल्लाह ताला ने जो शान उसकी रखी है कि हदीस सब कुछ में बंद हो जाए, अल्लाह का दर बंद नहीं हुआ ना। जब उसको कोई तकलीफ पहुंचती है हाँ, तो वो सबर करता है, सही,
تو اس میں اس کے لیے اجر ہے. جب اس کو کوئی اچھائی پہنچتی ہے, کوئی اس کو کامیابی ملتی ہے, خوبی ملتی ہے, تو وہ اللہ کا شکر ادا کرتا ہے. شکر الحمدللہ, شکر الحمدللہ, سبحان اللہ. نبی مکرم علیہ الصلوۃ والسلام نے فرمایا کہ عجب للامر المومن, مومن کا معاملہ بھی بڑا عجیب ہے. صحیح. اور یہی وہ خوبی ہے کہ مومن ہر صورت میں اس کو فائدہ ہی فائدہ ہے. فائدن جو مہینو अची वियो आहे रमज़ान मुबारक. जेतिरो तव्हांखे थी सघे फ़ाइदो वठो. हिन महीने जो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो. बहुत शुक्रिया सयालवी साहब आपका, और कुरैशी साहब आपका भी बहुत शुक्रिया. कामरान साईं तव्हांजी वॾी महिरबानी. वेंदे वेंदे तव्हांखां नात बहुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणींदासीं. ऐं अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पेश कयो वियो मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जे सहकार सां. मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जे सहकार सां पेश कयो वियो. उन्हनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि सां तव्हांजे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ ॾाढो फ़ाइदेमंद आहे. मीज़ान बनस्पति में शामिल कुदरती जेकी जुज़ा आहिनि उन में विटामिन्स आहिनि, इंसानी सिहत लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि. ऐं शामिल जेकी विटामिन्स आहिनि ए ऐं डी, उन्हनि जो जेको मिक़दारु आहे ख़ासि तौर ते हिन रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में उन्हनि जो जेको विटामिन्स जो जेको मिक़दारु आहे उहो घणो आहे. ऐं असांजूं जेके हॾियूं आहिनि उहे मज़बूत थी वञनि थियूं. हॾियूं मज़बूत हूंदियूं त यकीनन असां सिहतमंद हूंदासीं. मीज़ान जा प्रोडक्ट्स तव्हां मार्केट में मौजूदु आहिनि, वठी सघो था. कुकिंग ऑयल ऐं बनस्पति मार्केट में मौजूदु आहे. करशी जामेश्वरी खे बि न विसारिजो. करशी जामेश्वरी जो शरबत ॾाढो सुठो थींदो आहे, मिठो थींदो आहे. ऐं ख़ासि तौर ते इफ़्तार जे दस्तरख़्वान ते करशी जामेश्वरी रमज़ान जी रौनक में इज़ाफ़ो करे थो. ऐं एनर्जी ड्रिंक आहे, पाणीअ जो हिन में फुड़ो बि मिलायल न आहे, निज शरबत आहे. तव्हां अॼु कंहिं वेझे जनरल स्टोर खां या कंहिं बि दुकान खां वठी सघो था. जेकॾहिं तव्हांजी दस्तरख़्वान ते इफ़्तारी हिन वक़्तु ज़ाहिरा बंदोबस्तु थिए थो पियो त करशी जामेश्वरी जेकॾहिं अॻु में ई मौजूदु आहे त पोइ तव्हां सही इंतिख़ाब कयो आहे, तव्हां सही चूंड कई आहे. असांजो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो. सो पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बीमारनि जो ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे. ईमान नूर ऐं इरशाद जा गीत तव्हां खां मोकिलायूं था. आख़िर में वेंदे वेंदे बि सनाख़्वानी कंदासीं नात बहुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. अल्लाह भाई. महबूब जो आदरड़ो खुलियल जेको घुरी घुरे, महबूब जो आदरड़ो खुलियल जेको घुरी घुरे. हर शे मोहम्मद के मिलल जेको घुरी घुरे. महबूब जो आदरड़ो खुलियल जेको घुरी घुरे. महबूब जो आदरड़ो खुलियल जेको घुरी घुरे. हीअ सिंध परे नाहे रुगो सदड़ो करे ॾिसे. पोइ सुहिणो नबी कीअं थो तुंहिंजा झोल भरे ॾिसे. हीअ सिंध परे नाहे रुगो सदड़ो करे ॾिसे. पोइ सुहिणो नबी कीअं थो तुंहिंजा झोल भरे ॾिसे. अणखुट खज़ानो हीअ दल जेको घुरी घुरे. अणखुट खज़ानो हीअ दल जेको घुरी घुरे. महबूब जो आदरड़ो खुलियल जेको घुरी घुरे. महबूब जो आदरड़ो खुलियल जेको घुरी घुरे. मालिक वा सॼे मुल्क खे अल्लाह दींदड़े. आसार सो मखलूक में महबूब वंडींदड़े. मालिक वा सॼे मुल्क खे अल्लाह दींदड़े. आसार सो मखलूक में महबूब वंडींदड़े. हिन देह में दातर खदनल जेको घुरी घुरे. हिन देह में दातर खदनल जेको घुरी घुरे. महबूब जो आदरड़ो खुलियल जेको घुरी घुरे. महबूब जो आदरड़ो खुलियल जेको घुरी घुरे. दुश्मन बि इन्हीअ दर तां वया दर्द मटाए. दुश्मन बि इन्हीअ दर तां वया दर्द मटाए.
सलवात पढ़ी दिस पंहिंजो आराम फिटाए दुश्मन बि इन्हीअ दर तां वया दर्द मटाए सलवात पढ़ी दिस पंहिंजो आराम फिटाए हर गंज मिलंदो आ हर पल जेको घुरी घुरे हर गंज मिलंदो आ हर पल जेको घुरी घुरे महबूब जो आ दरड़ो खुलियल जेको घुरी घुरे महबूब जो आ दरड़ो खुलियल जेको घुरी घुरे हर शे आ मोहम्मद खे मिलियल जेको घुरी घुरे हर शे आ मोहम्मद खे मिलियल जेको घुरी घुरे महबूब जो आ दरड़ो खुलियल जेको घुरी घुरे महबूब जो आ दरड़ो खुलियल जेको घुरी घुरे तूं सोच त कर हितड़े तोखे हर ख़ुशी मिलंदई दुनिया ऐं आख़िरत जी सुठी ज़िंदगी मिलंदई तूं सोच त कर हितड़े तोखे हर ख़ुशी मिलंदई दुनिया ऐं आख़िरत जी सुठी ज़िंदगी मिलंदई हा मक़बूल थींदो तुंहिंजो अमल जेको घुरी घुरे मक़बूल थींदो तुंहिंजो अमल जेको घुरी घुरे महबूब जो आ दरड़ो खुलियल जेको घुरी घुरे महबूब जो आ दरड़ो खुलियल जेको घुरी घुरे हर शे आ मोहम्मद खे मिलियल जेको घुरी घुरे महबूब जो आ दरड़ो खुलियल जेको घुरी घुरे महबूब जो आ दरड़ो खुलियल जेको घुरी घुरे रहमत जे महीने के सब सलाम कयूं था कलमो करीम जो सभिनि जे नाम कयूं था नेकियूं कमायो इल्तिजाही आम कयूं था रहमत जे महीने के सब सलाम कयूं था सलाम